बिरछा मां ख़बरींदा हलूं त बिरछा वेझो ॻोठ अलाह बख्श आपन में रहंदड़ बागड़ी बिरादरी जे घरनि खे ओचितो बाह लॻण सबबि घरनि में मौजूद औरतुनि ऐं ॿारनि में दाऊं बाह जा शोला ऐं धुओं पूरे ॻोठ में छाइजी वियो। बागड़ी बिरादरी जा 4 घर सड़ी रख थी विया। सड़ी वियल घरनि में पयल कणक हंध बिस्तरा ऐं ॿियो क़ीमती सामान सड़ी खाक थी वियो। बाह लॻण जे इतला ते म्यूनिसिपल कमेटी हाला जो फायर ब्रिगेड जो अमलो फौरी तौर जाए वाक़िए ते पहुची वियो। फायर ब्रिगेड जे अमले 3 कलाकनि जे मुसलसल जदोजहद बाद मुकामी ॻोठाणनि सां मिली बाह ते कंट्रोल कंदे बाह विसाए वरिती। बाह लॻण सबबि हिक में 3 क़ीमती बकरियुनि समेत ॿियो चौपायो माल सड़ी मरी वियो। बाह जे मुतासिर थींदड़ बागड़ी बिरादरी जे माण्हुनि धर्मू गणेश वसंत ऐं ॿियनि मुकामी चूंडियल नुमाइंदनि आला सरकारी कामोरनि समेत वस वारनि खां मदद करण जी घुर कई आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।